अस्सलाम वालेकुम। आहे साईं सिंधालाजी न सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वारनि जो ऐं हीअ आहे हिते लाइब्रेरी। हाणे थोरो सिर्फ़ु हींअर टाइम थियो आहे 8 ऐं काइंडली चेक कजो त ॿारनि जो पढ़ण वारनि जी जे लाइन आहे जेकी लाइब्रेरी में वेंदा ऐं लाइब्रेरी में पढ़ंदा, ये मुस्तक़बिल जा ब्यूरोक्रेट ऑफिसर, सिंध जो मुस्तक़बिल। शुक्र अल्हम्दुलिल्लाह वॾो शौक़ु आहे त माण्हू पढ़ाईअ जे लाइ थोरो टाइम कढनि था जेको अॻु में न हो। तवील लाइन जेकी आहे या पढ़ाकू ॿारनि जी आहे। सिंध जो मुस्तक़बिल रोशन नज़र अचे। ये हैदराबाद रानीबाग जा ॾेख आहिनि। ये हैदराबाद जी रानीबाग भाई जी ताड़ी आहे ऐं हेॾां ई कासमाबाद आहे मुंहिंजे खाॿे पासे। त माशाअल्लाह वॾो शऊर अचे पियो। शऊर अॻु में बि हुयो पर मक़सदु माण्हुनि खे प्राइवेसी मिले थी, कैंडिडेट्स खे जेकी पढ़णु चाहिनि था। बाक़ी जेके पढ़णु नथा चाहिनि उन्हनि जो भी अल्लाह हाफ़िज़ आहे। बाक़ी जेके पढ़नि था उहे वीचारा उन्हनि जो ॾिसो केॾी महिनत करे अचनि था ऐं किथे लाइब्रेरी में अची वेहनि था पुरसुकून माहौल जे लाइ। साथ सलामत।